ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर करे रहिया कराची जी शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, फायर ब्रिगेड जूं ॿ गाड़ियूं बाहि विसाणे मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर आहे कराची जे शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। फायर ब्रिगेड जूं ॿ गाड़ियूं बाहि विसाणे मसरूफ़ आहिनि। कराची जे शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। फायर ब्रिगेड जूं ॿ गाड़ियूं बाहि विसाणे मसरूफ़ आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची जे शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। कराची जे शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियूं बाहि विसाण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर हवा सां शेयर करे रहिया कराची जी शाहराह फैसल ते मौजूद मेहरान होटल जी 3 माड़ ते बाहि लगी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियूं बाहि विसाण में मसरूफ़ आहिनि। लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, राब्ते करण जी कोशिशि कंदासीं। मूंखे ॿुधाईंदा हलूं कराची जे इलाइक़े शाहराह फैसल वेझो मेहरान होटल जे 3 फ्लोर खे बाहि लगी वई आहे। अहम ख़बर आहे कराची जे शाहराह फैसल ते मेहरान होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियूं बाहि विसाणे मसरूफ़ आहिनि। इन ही हवाले से राब्तो कयो आहे असां कराची में मौजूद आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शाहराह फैसल ते निजी होटल में बाहि लगी आहे। बाहि जेकी आहे 3 फ्लोर ते लगी आहे। रेस्क्यू 1112 जूं टीमूं तोड़े ॿियूं जेके टीमूं आहिनि हिते मौजूद आहिनि। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं तोड़े 2 पाणी जा भरियल जेके टैंकर आहिनि उते मौजूद आहिनि। रेस्क्यू टीमुनि जो चवणु आहे त बाहि ते ज़ाब्ते आणण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर शाहराह फैसल ते मौजूद हिकु निजी होटल आहे जंहिंजे 3 फ्लोर ते बाहि लगी आहे। फुटेज में ॾिसी सघिजे थो त बाहि जो धुओं परे परे खां ॾिसण अची रहियो आहे, पर रेस्क्यू सां गॾोगॾु पुलिस तोड़े 2 इदारनि जूं टीमूं मौजूद आहिनि, पर हिन महिल ताईं बाहि ते ज़ाब्तो नाहे अची सघियो ऐं कोशिशि थी रही आहे त जल्द बाहि ते ज़ाब्तो आणे रहे। पर अॼु ताईं थोरो ॿुधायो वञे थो त शाहराह फैसल ते मौजूद हिकु निजी होटल जे 3 फ्लोर ते बाहि लगी आहे। जी आमिर, छा ख़बर पई आहे त बाहि कीअं लगी आहे? ऐं 3 फ्लोर ते जॾहिं बाहि लगी आहे त उहा कंहिं हिकु कमरे ताईं महदूद आहे या उनखे अञा वधीक बाहि जो हींअर जेको अंदाज़ो केतिरो आहे तव्हांखे? जी बिल्कुल, हिन महिल ताईं जेको आहे उतां माण्हुनि खे कढियो पियो वञे। बाहि लॻण जा कारण त मौजूद बाहि लॻण जा कारण हिन महिल ताईं मालूम न आहिनि थी सघिया। ॿिए तरफ़ ॿुधायो वञे पियो त होटल जे 3 मंज़िल जे कमरे में बाहि लगी आहे, जंहिं सबबु तेज़ धुओं ॾिसण में अचे थो। ईंदड़ वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खे बि मूव कयो वञे पियो, पर हिन महिल ताईं कोशिशि इहा पई कई वञे रेस्क्यू टीमुनि पारां त जेके उते मौजूद होटल में माण्हू आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कयो वञे, उन्हनि खे जल्द बचायो वञे ऐं सेफ जॻह ते जेको आहे मुंतक़िल कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।